अटियारी जिले के न्यू सईदाबाद तालका हेडक्वार्टर अस्पताल में कोरोना वायरस 100 ॾींहं जी अवामी ख़िदमतनि जे हवाले सां तकरीब थी गुज़री। असिस्टेंट कमिश्नर डीएसपी न्यू सईदाबाद तकरीब जा ख़ास महिमान हुआ। मेडिकल ऑफिसर्स, अपरा मेडिकल स्टाफ ऐं समाजी अॻुवान खे शील्डूं ॾिनियूं वयूं। अटियारी वेझो मुबैना तौर ज़हरीली मिठाई वापराइण सबबि फौत थियल औरत जी धीउ भी फौत थी वई। न्यू सईदाबाद वासण मसूमात दोषी जी धीउ हालदा सिविल अस्पताल हैदराबाद में दम ॾेई छॾियो। पुलिस माउ ऐं धीउ खे ज़हर ॾियण जे इल्ज़ाम में ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। राउथी पुलिस मुक़ाबले जो केस 30 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करे छॾियो। एसएचओ राउथीअ जी फरियाद ते दाख़िल केस में उमर शर समेत ॿिया जवाबदार नामज़द। राउथी थाणे ते दाख़िल कयल केसनि में दहशतगर्दी जा कलम भी शामिल किया विया। केस में उमर शर, शहजादो शहर, नादर शहर ऐं ॿिया शामिल गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट